नाज़रीन हींअर असीं रेशम गली मेड़ जी मशहूरु रेशम गली बाज़ार आहे उन में असीं मौजूदु आहियूं। शहरनि ऐं आवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़ी पार्टी खे वोट कंदव ऐं कहिड़ी पार्टी खे पसंदि कंदव। ऐं पार्टी जी गवर्नमेंट हुई पीपुल्स पार्टी गवर्नमेंट में 10 सालनि में तव्हांखे बुनियादी सहूलियतूं ऐं रोज़गार पिणु मौजूदु मिलियो या न मिलियो? हाँ साईं, असांखे इहो आहे त पहिरियां शुरूआति सही न हुई, पर जेको पोइते जेको 2-3 साल हुया उन में नौकरियूं असांजे मिट माइटनि खे मिलियूं ऐं रोड रस्ता बाक़ी रहियल आहिनि उहे अलाह कंदो। हाणे उहे हिन साल में ई पूरा कंदव या हिन इलेक्शन में ई अलाह उमेद आहे त तव्हांखे वोट ॾींदा। वोट कंहिंखे कंदव? वोट कहिड़ी पार्टी खे कंदव? पीपुल्स पार्टी खे फयाज़ अली भुट्टो 84 ते कंदव। जी जी हर शइ माना मिली आहे सम्झो साईं। असां बाबा ठपो तीर ते लॻाईंदा जी भुट्टो जी ठीकु आहे। 10 साल में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेन ॻाल्हि खे वठो, हिकु सफ़ाई खे, ॿियो असांजो वठो लाइट खे। ॿिन्ही शयुनि ते कंट्रोल अॼु ॾींहं ताईं थी कोन सघियो आहे। बुनियादी सहूलियतूं असांखे बुनियादी सहूलियत अॼु ॾींहं ताईं मिली कोन आहे। ठीकु आहे। बाक़ी रही असांजो जतोई साहिबनि जी ॻाल्हि त जतोई भाइरनि 10 साल पहिरियां जेका हुकूमत कई उन में असांखे लाइट जो बुनियादी मसइलो आहे। उन में असांखे लाइट बिल्कुलु चङे नमूने मिली, उन खां अलावा पाणी बि चङे नमूने मिलियो। इन लाइ असांजी मर्ज़ी आहे असां जंहिंखे वोट ॾियूं उहा असांजी मर्ज़ी आहे। बाक़ी हिन महिल एतमाद ॿिन्ही पार्टियुनि सां खजी वियो आहे। कहिड़ी पार्टी खे पसंदि कंदो? आज़ाद उम्मीदवार बीठल आहिनि उन्हनि खे पसंदि कंदो छा? कंहिंखे वोट न आहे करिणो। वोट बाबा दिलि जो आहे, पोइ जिते दिलि चयो इलेक्शन वारे ॾींहुं वोट उनखे कंदासीं। कहिड़ी पार्टी खे पसंदि कंदो ऐं कहिड़ी पार्टी तव्हांखे फ़ाइदा ॾिना आहिनि हींअर ताईं 10 सालनि में? पीपुल्स पार्टी कमु पंहिंजो सही करे ॾेखारे जी इन में बहितरी आहे। जी वधीक असां छा था चई सघूं? पीपल्स पार्टी सही न कयो कमु। जी पीपल्स पार्टी 5 साल गवर्नमेंट थी त बसि सलाह भलाई कंदो। पीपुल्स पार्टी मतलब जेका असां ॻाल्हि था कयूं त मतलब पीपुल्स पार्टी सां कुझु बि न आहे। न को पाणी आहे, न को बिजली महिल आहे। असांजे दिल्ली में नहरी घुटियूं ठहियूं आहिनि, नालियूं पाणी भरी पियूं, नालियूं कोई बंदियूं न, रोड रस्ता थिया आहिनि। जी इन करे बुनियादी सहूलियत हिनमहिल तव्हां मेड़ शहर खे का घुमी करे विज़िट करे ॾिसो त का अहिड़ी शइ असांखे महसूसु नथी थिए 10 सालनि में का तब्दीली आई हुजे। बाक़ी हाणे हींअर अॻिते हली तब्दीली ईंदी, इन तब्दीली खे असां इनशा सोचे सम्झी वोट कंदासीं, अलाह ख़ैरु करे। बाक़ी हिनमहिल हाली फ़िलहाल 10 सालनि में जेको आहे तव्हां रेशम गली तव्हां अॻियां दुकानदार हर कंहिं खां पुछा करे सघो था त हर कोई मज़लूम आहे, पियो थो पिटे त कुझु कोन्ह थियो आहे। इहा सही ॻाल्हि आहे। इनशा अॻिते हली माण्हू पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे सुठे नमूने ॾींदा इनशा वोट ज़रिए। जी न सफ़ाई जो मसइलो इहो आहे त सॼी मेड़ छा पर सॼी सिंध किन लॻी पई आहे। तव्हां मेड़ खां निकिरो कराची ताईं वञो, गंदगी जा ढेर आहिनि। किथे बि म्यूनसिपालिटी जे हिसाब सां रुॻो उन जी नाले थी अचे, बाक़ी सफ़ाई जे हिसाब सां का शइ अहिड़ी महसूसु नथी थिए। रुॻो मेड़ खे छॾियो था, हर शहर में तव्हां ॾिसो विज़िट करे साॻियो ई कमु आहे जेको हिते मेड़ में आहे। कराची में था ॾिसो, हैदराबाद ॾिसो, दादू था घुमी ॾिसो, साॻी शइ असांखे महसूसु थी थिए। सफ़ाई नाले का शइ न आहे असांजे मुल्क में। कहिड़ी पार्टी खे वोट कंदो हींअर? पार्टी इनशा असां हिनमहिल याक़त ख़ान जतोई खे वोट कंदा इनशा। कहिड़ी पार्टी में आहे उहो हिनमहिल PTI में आयो आहे। इनशा असांखे महसूसु ईअं थींदो त अॻिते हली इहो कमु कंदो माण्हू। अॻ में याक़त जो कमु करायो आहे? अॻ में अगरि कमु कराए 10 साल अवल, हाणे 10 साल हिननि बि त कुझु कोन कयो आहे न। अॻ में याक़त जो कराया? अॻ में याक़त जो हिते महसूसु थींदो त मेड़ शहर वाक़ई मेड़ शहर आहे। सफ़ाई जे हिसाब सां असां इलेक्शन में छो न चाढ़ियो हुनखे? असुल छा आहे 2000 इलेक्शन में असां हुनखे वोट कंदासीं, पर असुल मसइलो इहो आहे वोट जो आहे जंहिंखे आवाम अक्सर जे भली उहो मथे चढ़ी अचे, पर असांजो वोट वरी बि वाक़ई जतोई कया। इहो ई मसइलो आहे। कहिड़ी पार्टी खे हींअर पसंदि कंदो ऐं कहिड़ी पार्टी खे? इंशाल्लाह जतोई ॾींदासीं। कहिड़ी पार्टी में जतोई साहब? हाँ जतोई साहब कहिड़ी पार्टी में? इमरान खान। इमरान खान कहिड़ी पार्टी में आहे? वो वधीक ख़बर कोन्हे किनी पार्टी में आहे, मगर असां तो तव्हां कीअं हुनखे वोट कंदा? इंशाल्लाह नहीं ॾींदासीं। बसि कोन्हे जो उहो कहिड़ी पार्टी में आहे? अॻ में हुन पहिरीं पाणी हुयो, बिजली हुयो, का तकलीफ़ कोन्हे असांखे। ॿुधी बाबा का बि कंहिंजे दौर में? जतोई हिन जे करे ॾिसां छा असां ज़ुल्म कनि था पाण ॿुधायो। न पाणी कोन्हे, बिजली कोन्हे, गैस कोन्हे, तहफ़ुज़ कोन्हे। जेको 4 माण्हू हुजे 2-4 गाॾी ॾेई थो ॾेई हुन मर्ज़ी वारो नथा ॻाल्हाए सघूं। हुन में कुझु कोन्हे। गिटी ठहियली वरी गिटी ठाराई नाली जेका असांखे तकलीफ़ आहे, पाणी बहे थो पियो, बरसाति वग़ैरह वसे थी त हिते बरसाति में पाणी माना ॿाहिरि निकिरी थो अचे। वॾी हालत आहे। सिराई त सिराई कोन था ॾियनि। टाउन ते असां फ़ोन था कयूं, टाउन वारा असांखे रिस्पॉन्स कोन था ॾियनि। वॾी हालत आहे असां जी। ज़रूरु ज़ुल्म आहे असां बाइकाट।
जतन माना कुछ तो साईं का पोइ रेशम गली साफ़ तो हूंदी बिजली जो बोरान तो न हूंदो PPL साईं कुछ भी न हूंदो न ही साईं नौकिरी न ही साईं का सहूलियत का ऑप्शन न ईंदो बिजली जे हवाले सां बिजली बिजली जी ते छा हालत आहे 12 कलाक ॾियनि था त 6 कलाक ॾियनि था 12 कलाक कोन्हे का इहा हालत आहे ट्रांसफार्मर लिंक वई आहे कल्ह राति 3 बजे खां बिजली बंदि आहे हीअं त हिकिड़ी लिंक कोन ठाहिया आहिनि वापदार इहा हालत आहे रेशम गली जी असां पंज हाणे पीस असांजो मरण ॼण PP सां गॾु आहे असां सभु पीपल्स पार्टी खे वोट ॾींदासीं जीए भुट्टो जीए फयाज़ खान भुट्ट जीए आल भुट्ट बरादर पार्टी 10 सालनि में बुनियादी सहूलियतूं ऐं रोज़गार पिणु ॾिनो आहे या न सभु कुझु ॾिनो आहे रोज़गार ॾिनो अथई सभु कमु कया अथई असांखे ब्लॉक प्योर ब्लॉक ठाराए ॾिनई पहिरीं घिटी असीं हिन सां इहा ॻाल्हि ॿोल कंदा हलूं त पीपल्स पार्टी 10 सालनि जी गवर्नमेंट में तव्हांखे बुनियादी सहूलियतूं ऐं रोज़गार पिणु ॾिनो आहे या न असांखे PPR में कुझु बि कोन आहे पोइ बि असांजा आहिनि जतोई सां ॻोठ बि जतोनी ते वेठा आहियूं हेॾे शहर में PPR में असांखे अॼु ताईं कुझु बि कोन ॾिनो आहे न वरी असांजे को आयो आहे लंघी लड़ी आयो अॼु ताईं वरी बि आया त जतोई हिते आया उन टाइम में वरी बि अॼु ताईं ईंदा आहिनि त असांजे जतोई ईंदा आहिनि भई PPR अॼु ताईं असांजे ॾिठा बि कोन आहिनि कहिड़ी पार्टी खे वोट कंदो असां जतोई खे कंदा आहियूं जतोई कहिड़ी पार्टी में आहे जतोई असांजी बि बेटे वारा बेटे वारा बि त कहिड़ी पार्टी में आहिनि साईं उहे हिनजी इमरान खान जी पार्टी में न हाणे त इमरान खान कहिड़ी पार्टी जो चेयरमैन आहे इहा असांजे हाणे पाण खे एतिरी ख़बर 10 सालनि में हिननि खे कहिड़ी बुनियादी सहूलियतूं ऐं रोज़गार पिणु ॾिनो वियो सर असां ॾिसूं था फ़िलहाल हिन महिल त ॾिसूं था कहिड़ी सूरत हाल में हिन महिल ॾिसूं था कीअं माना वरी फ़िलहाल 2 टे ॾींहं में ख़बर पइजी वेंदी कीअं कीअं न रविजो ॾिसूं था हिननि जो रविजो कीअं कहिड़ा सही आहिनि फ़िलहाल 2 टे ॾींहं बसि ॾिसूं था बुनियादी सहूलियत कहिड़ी मिली सहूलियत त फ़िलहाल कुझु न मिली आहे असांखे लाइटिंग जी लॉटरी लॻी वई आहे कारोबार सां पाण परेशान राति थी ठीकु आहे न त सहूलियत कुझु बि न आहे असांखे फ़िलहाल असांखे ख़बर पए सहूलियत सां पाण सां ॿुधाइनि असांखे सहूलियत मिलंदी इन हिसाब सां असांजे पंहिंजे साइड में वॾा वॾा आहिनि हीअं इलाइक़े जो थोरी बाइट थी असांखे कुझु माना सार मिले सुठो घणे सां रोड रस्ता सफ़ाई मिले सुठी मेयर में दर्शन में इलाइक़ा में रस्ता थियनि सुठा सफ़ाई रखनि असां उन हिसाब किताब सां असां रखंदासीं पंहिंजी माना साइड खे रखंदासीं हिन सां हिनखे डायरेक्शन रखंदा ईअं त न आहे की पैसा ॾिए थी PP त असां हिनखे वोट ॾियूं ओतिरी पैसा ॾेई पाण वोट वठंदे असां लाइ असांखे पंहिंजा खपनि सहूलियत खपे असांजे शहर लाइ असां कारोबार माण्हू खे असांखे सहूलियत खपे पैसा असांखे मिलंदा 5000 उहो मसइलो न आहे पर पैसा असां न वठंदासीं असांखे खपे सहूलियत खपे शहर हिसाब सां कारोबार हिसाब सां लाइट रोशनी का या सफ़ाई हुजे ॾिसी पवंदो शहर में असांखे इलाइक़ा हैदराबाद में सुठे हिसाब सां ॾिसी पवंदो ईअं असां ॾिसी कहिड़ी पार्टी में असां हिकु पार्टी ते कंदा जेका असांखे हथ रखंदी ऐं असांखे कुझु माना अॻिते वधाइणु चाहींदी त असांखे माना कुझु माना सुठो रवैयो खपे असांखे मेरे हिसाब सां सफ़ाई हुजे या उन हिसाब सां सिक्योरिटी हुजे या हिकिड़े हिसाब सां थींदो आहे माना ग़लति माना रस्तो न वञे जेका लेडीस वञे रेशम करे हिसाब सां सुठी सिक्योरिटी असांखे खपे या को रस्तो अहिड़ो माना जीअं ॾिसे न ॻाल्हि ऑफर असां अचे थो सुठो कोई बि अचे थो इंसान ग़लति कोई बि अचे थो असांखे ओड़े हिसाब सां असांखे माना उन हिसाब सां असांखे पंहिंजा आहिनि असांखे हथ रखंदा शहर जे मेयर में उन हिसाब सां असांखे उहा ई पार्टी खपे ॿी का पार्टी न खपे असांखे जी असां भाई महिनत करे कमाईंदा रोज़गार पिणु मिलियो आहे या न सभ खां पहिरियां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलाह सभिनि खे ख़ुशि कंदो जेको कारकर्दगी आहे शहर जी आहे सभिनि जे साम्हूं आहे साईं ॾिसूं त हाणे जेतिरो ई असांजा छा था कनि असांजो जेको शौक़ु ऐं शौक़ु आहे असांजो लियाकत साहब खे असां चाहियूं था तीअं दिलि सां अलाह कंदो त इमरान खान उनखे असां वधारे चाहियूं था बाक़ी न त न पाणी थो मिले न बिजली न गैस ॿियो हाणे नौकिरियूं ऐं ॿियूं त असां का शइ का वठूं ई कोन था साईं असांखे घटि में घटि इहा सहूलियत त मिले घटि में घटि शहरनि खे सुकून वारो पाणी या बिजली ऐं गैस जो मसइलो इहे 3 कम टाउन गवर्नमेंट तां छा थो अचे साईं 4-5 करोड़ था अचनि पिया साईं असांजी सहूलियत इहा आहे जो असां सॼो ॾींहुं जनरेटर पिया था हलायूं बिल डबल लॻाए पिया आहिनि उहो करप्शन ई करप्शन हर कंहिंजे बारे में छा ॻाल्हायूं साईं सभु का हर ॻाल्हि सभिनि जे साम्हूं आहे अलाह सभिनि खे ख़ुशि कंदो साईं कहिड़ी पार्टी खे वोट कंदा असां साईं इमरान खान खे इमरान खान कहिड़ी पार्टी में PTI हिते केरु आहे PTI जे मेयर में लियाकत साहब मामो नियाज़ बुरो साईं असां मामे नियाज़ जा ई आहियूं मामो थियो त ॻाल्हि ई ख़तमु थी साईं असां हुन जा हिमायत जी